हलणे खां ख़बर नशर कयूं था इक़बाल गाड़ी जी। असांजी इहा कोशिश आहे त पसमानदगी जे इलाइक़नि मां सिंध जे ॿहिराड़ी जे तालीमी इदारनि मां शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे जदीद तालीम जहिड़े ज़ेवर सां मालामाल बणाए हिकु बहितरीन मुआशिरो ॾियूं। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार तुंहिंजा बका शाह भरसां ॻोठ परियो तुंहिंजो सूफ़ी इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी जे इदारे जो ओनर काशिफ अली रज़ा तुंहिंजो, आसिफ रज़ा, दिलदार अली, बशीर अहमद ऐं असदुल्ला तुंहिंजो सालाना इम्तिहान वारी टेस्ट तक़रीब जे मौक़े ते पाक डिजिटल न्यूज़ नेटवर्क जे सहाफ़ी इक़बाल अहमद गाड़ी सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे इदारे अंदरि मुफ़्त में चौथी क्लास खां वठी 10हीं क्लास ताईं ट्यूशन ॾींदा आहियूं ऐं उन सां गॾोगॾु जदीद टेक्नोलॉजीअ जे हवाले सां कंप्यूटर जी सिख्या पिणु मुफ़्त में ॾींदा आहियूं। हिननि चयो त असांजो मक़सदु इहो आहे त असांजी ॿहिराड़ीअ जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं बहितर खां बहितर तालीम हासिल करे पंहिंजे वालिदैन ऐं सिंध जो नालो रोशन कनि। हिननि वधीक ॿुधायो त हिन इदारे अंदरि साइंस, फिज़िक्स, बायोलॉजी, रियाज़ी, अंग्रेज़ी ऐं केमिस्ट्रीअ जा कोर्स पिणु मुफ़्त में कराया वञनि था। का बि ॿारनि खां फीस नथी वरिती वञे। जॾहिं त असां वटि लाइब्रेरी पिणु आहे जिते रोज़ानो शागिर्द शागिर्दियाणियूं किताबनि इख़बारनि जो मुतालिओ करण लाइ ईंदा आहिनि। जॾहिं त उन मौक़े ते सुठी महिनत कंदड़ शागिर्दनि उस्तादनि खे एवॉर्ड पिणु ॾिना विया ऐं आयल महिमाननि खे अजरखनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। जीअं त अॼु असां ॻोठ परियो तुंहिंजा लॻ खानवाण ही प्रोग्राम सूफ़ी इंस्टीट्यूट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी मुनक़िद कयो आहे, जंहिंमें कंप्यूटर जा क्लासिस कोर्सिस मुफ़्त कराया पिया वञनि। उन्हनि जे लाइ हिकिड़ी प्री एंट्री टेस्ट मुक़ररु कई वई आहे, जंहिंमें 100 खां वधीक ॿारनि में शमूलियत अख़्तियार कई ऐं उन मां जेके पास थींदड़ मेरिट ते अचण वारा ॿारनि खे 40 सीटूं साईं वटि आहिनि, जेके जदीद लैपटॉप आहिनि ऐं हिकिड़ो जदीद एयर कंडीशन सिस्टम आहे, जेको क्लासिस आहिनि उन में ॿारनि खे उहा तालीम ॾिनी वेंदी जेका फ्री ऑफ कास्ट आहे, जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे असांजे जेके पसगीदाई में ॻोठ आहिनि उन्हनि ॿारनि सभिनी जे लाइ इहो ओपन हिकिड़ी मौक़ो आहे। सभिनी अची पार्टिसिपेट कयो आहे, जेके ॿार मेरिट ते ईंदा उन्हनि खे खयो वेंदो। हीउ इंस्टीट्यूट जेको आहे काशिफ रज़ा तुंहिंजो पंहिंजे ऐं कुझु दोस्तनि जे ताउन सां। मुंहिंजो नालो आसिफ रज़ा आहे ऐं आउं कंप्यूटर लेक्चरर आहियां गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज मोरो जे अंदरि। अॼु हिते मूंखे घुरायो वियो आहे टेक्नोलॉजी अवेयरनेस जे हवाले सां। त टेक्नोलॉजी जी जेतिरी बि पाण असां ॻाल्हायूं त घटि आहे, पर अॼु जेतिरो मूंखे मौक़ो मिलियो आउं हिते अवेयरनेस क्रिएट करणु आयुमि। हितां अॼु हिते जेको आहे सो कंप्यूटर बेस्ड स्कॉलरशिप बि कंडक्ट कई वई। उन खां बाद में सेशन कंडक्ट कयो वियो त जीअं ॿारनि जे अंदरि जंहिं शइ जी कमी आहे उहा असां पूरी करे सघूं। ऐं डेफिनेटली गवर्नमेंट स्कूल्स जे अंदरि IT एजुकेशन जी तमामु घणी लेकनेस आहे ऐं उनखे असां कोशिशि कयूं पिया त हिते पूरी करे सघूं। ऐं इनफ़रादी तौर ते पाण काशिफ रज़ा जी महिनत सां जेको आहे सो हिते कोर्सिस कराया वञनि था जेके फ्री बेस्ड आहिनि। ऐं असां जेको गैप आहे ॿारनि जे अंदरि टेक्नोलॉजी जो उनखे असां ओवरकम करण जी पूरी कोशिशि कयूं था। मुंहिंजो नालो दिलदार हुसैन तुंहिंजो आहे। अॼु असां एज़ अ गेस्ट थी आया आहियूं सर काशिफ रज़ा तुंहिंजो, जंहिं ॿारनि जे लाइ हिकिड़ी स्कॉलरशिप टेस्ट रखी आहे। ये स्कॉलरशिप हिकु कंप्यूटर जे कोर्सिस जे लाइ आहे। हीअ कम्पलीटली मेरिट बेस्ड स्कॉलरशिप आहे। जेके ॿार 40 ॿार हूंदा उन्हनि खे मुफ़्त में कंप्यूटर जा कोर्सिस कराया वेंदा। ऐं साईं हीउ जेको फेज़ आहे सेकेंड फेज़ आहे। पहिरियों बि साईं वारा ॿारनि खे कम्पलीटली पढ़ाए चुका आहिनि। हाणे इंशाअल्लाह ताला हिन दफ़े पहिरें दफ़े 20 स्टूडेंट साईं वारनि खयां हुया, हिन दफ़े साईं वारा 40 स्टूडेंट्स मुफ़्त में पढ़ाए रहिया आहिनि। जदीद तैलीम ॿहिराड़ीअ में ॾेई सघिजे, जीअं ॿार जदीद तैलीम हासिल करे सघनि। हिते असां फ्री कंप्यूटर कोर्सिस कराए रहिया आहियूं, फ्री लाइब्रेरी सहूलियत ॾेई रहिया आहियूं, जीअं ॿहिराड़ीअ जा ॿार बहितर खां बहितर तैलीम हासिल करे सघनि। असांजी लाइब्रेरी जा ॿार रिसेंटली ज़िले में टॉप करे फ्री एंट्री टेस्ट में कायदेवान यूनिवर्सिटी में सिलेक्ट थिया आहिनि। कुझु ॿार डॉक्टर AQ खान में स्कॉलरशिप अचीव कई आहे, कुझु NJV स्कूल में स्कॉलरशिप अचीव करे चुका आहिनि। त हिते असां फ्री कंप्यूटर टेस्ट वरितीसीं। उन टेस्ट में जेके सिलेक्ट थींदा उन्हनि ॿारनि खे असां फ्री कंप्यूटर कोर्स पढ़ाईंदासीं, फ्री कोर्स कराईंदासीं, त जीअं बहितर खां बहितर तैलीम ॾेई सघूं ऐं वधि खां वधि सर्व करे सघूं।